समझी सघी हिन जे अंदर खे असां खां त सदस ॻाल्हियूं कंहिं इसरार खां घटि न आहिनि। हुकुम साईं। तूं कुथल कोन थो लॻी, कुथलनि खे त करार हूंदो आहे। तूं बेचैन आहीं, अचल न पर लुटियल थो लॻी। हा, सच थो चई, आउं लुटियल आहियां। मूंखे मूमल जे मिजाज ऐं काग जे तिलसिम कापड़ी बणाए छॾियो। असुल कश्मीर जो आहियां, हिकु सौदागर। हिते आयुसि त काक जी हाक ॿुधमि। काक जिते नींहुं उछल आहे, जिते नका झल नका पल आहे, जिते हर को पीड़ीअ खे पसे थो। काक किथे आहे? काक काक जंहिंजी कंधीअ ते कबरूं आहिनि, जिते आयल घाइजनि था। काक महल जेका मूमल जी माड़ी आहे, जिते इश्क जी रांदि आहे, जिते दीदार लाइ दीदुनि जा दरिया था वहनि। तोखे नींहं जी नावक लॻल आहे। तूं पंहिंजे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा न ॻार। तो जेको नींहं जो नज़ारो ॾिठो आहे, उहो अखियुनि ॾिठो अहवाल असां सां और। काक हिकिड़ो क़त्लगाह आहे, जिते आशिक रोज़ घुसजनि था, ऐं उन काक जा हंध ऐं माग पसण लाइ आउं उते काहे पहुतुसि त जीअं मूमल खे माणे सघां। पर संदसि तिलसुम ऐं फ़रेब में लुटिजी बेखारी थी वियुसि। केरु आहे मूमल? मूमल सूंह जे समुंड जी वीर आहे। संदसि अरड़ाई ऐं फ़ख्र खे को बि काबू नथो करे सघे। को हिम्मत वारो हुजे जेको संदसि फ़रेब जी ॼार खे टोड़े ऐं खेसि माणे। राणा, हुकुम साईं। जे मूमल जे हुस्न ऐं हिफ़त जी एॾी हाक पई हले, त पोइ छो न पाण बि हलूं काक महल, जिते हर को पीड़ीअ खे पसण जा पह करे थो पहुचे। हाँ साईं, पर उन हाल जे पसण जी हालत बि अव्हां अखियुनि सां ॾिठी। पीड़ीअ जो पसण या काक किनारे कफन बिना कबर या रड़नि जो रोला थियो। पाण त शिकार ते निकितल आहियूं। पेहूं ऐं पखी त हमेशा निशाने ते रहंदा आया आहिनि। हेल हली हुस्न जो शिकार कजे या इश्क जो शिकार थिजे। ही बाबू भिखारी जेको लुडाणे मां लुटिजी आयो आहे, पर तॾहिं बि विसाल जे तमन्ना वारे नशे में पियो हले। संदसि अखियूं रत पियूं हारीनि। इहो महबूब जो रंग पसंद घुर्जे।
जेको हुकुम साईं। त पोइ हलो हलो त हलूं काक महल। मूमल जा हली महिमान थियूं। मेहमान थियूं सिया। छा तूं नथो हलण चई राणा? नीह जे न्यापे ते मोटण जो महणो कोन खणबो। हलूं था काक, ॾिसूं था हली मूमल जे मजाज खे। सदाऊं त वञी आकाश ते रसियूं हूंदियूं मूमल, राणे ताईं कीअं न रसंदियूं। हू ईंदो न? ज़रूर ईंदो। तूं हली हाणे आराम कर। केतिरनि ॾींहंनि खां तूं सुती नाहीं। मूंखे नथी निंड अचे। छा करियां? नथी निंड अचे मूंखे राणे बिना। तूं सुम्हंदीअ न त हू तुंहिंजे ख्वाबनि में कीअं ईंदो? तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदीअ? हा चओ। तूं वञ राणे जा कपिड़ा पाए अच ऐं मूंसां गॾु लेट, त शायदि मूंखे निंड अची वञे। वञ न सुम्हण। हा ठीकु आहे। सुती पई आहे। खेसि ज़रूर बि हया न थियो। हूअ कंहिं ग़ैर सां छा करियां? खेसि जागायां? न न, अहिड़ी बेवफा खे जागाए छा पुछंदसि? खेसि मौत जी ढिंढ सुम्हारे छॾियांसि त बेवफ़ाई कंदड़नि खे मिसाली सबक मिली वञे। न न, ईअं कयमि त मुंहिंजी बुज़दिली सॾी। आउं तारीख़ में पंहिंजो नालो उन्हनि सां गॾु नथो लिखाइणु चाहियां जेकी औरतुनि जी ग़लतियुनि जो सज़ाऊं खेनि क़त्ल सां ॾियनि।
मूसन बेवफाई कई आहे संदसि सज़ा इहा ई आहे त उहो हाणे मूं लाइ ऐं मुंहिंजे वसल लाइ सिकंदी ऐं रोज़ रोज़ मरंदी रही। सुमले राणो आयो हुन समझोता रुसी हलियो वियो पर हाणे हू कॾहिं बि कोन ईंदो कॾहिं बि कोन ईंदो कॾहिं बि कोन ईंदो। पर तो ठीक न त पंहिंजो अंत आणींदसि। खबर पई त को सौदागर चौपण जो वॾो माहिर आहे। सोचियमि त मुक़ाबिलो कजे। ॾोह त ॿुधाए वञ राणा ॾोह त ॿुधाए। तोखां जुदाई बर्दाश्त न थी। हा न थी मूंखां तुंहिंजी जुदाई बर्दाश्त। मूं तुंहिंजूं केॾियूं राहूं निहारियूं काक कढ़ी वई राणा काक कढ़ी वई। रंग रतोल सब लुटजी वया मुंहिंजी जान जली रख थी वई पर तू ना आहे राणा ऐं जे आहे त वरी कीअं आहे मूंखे उतारे ॾिसी था त हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थी पवे। आऊं उते का हक़ीक़त ॾिसण न आयो हुअसि। मुंहिंजो हाल ॾिस मेंधरा ऐं तो सिवाइ कुझु बि कोन रही आहियां। मूंखां बि बेवफ़ाई कोन कई आहे पर तूं मूंखे बख़्श कर। मुंहिंजे मन में तोखे बख़्श करण वारो ख़्याल नथो भावजे। वञी पंहिंजो काक वसाए। ईअं न कर ईअं न कर।
अचे हिकिड़ी पानी जंहिं ईअं टहक ॾिना थे यानी जेको काक ते आयो पिए सो क़तल थी वियो उहा आहे आयशा महक हे सभु करतब ॾेखारण वारी सूमल उहा आहे असांजी बहितरीन आर्टिस्ट ग़ज़ाला अली उन लाइ ताड़ी थी वञे हिते बादशाह जा दरबारी बि हुआ नूर मेमन ऐं मुश्ताक चांडियो हुनखे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे मूंखे लॻे थो त हाणे सभु अदाकार अची विया या को रहियो आहे त तव्हां ॿुधायो केरु थो रहे मूमल रहे थी उहा सिंध जी ख़ूबसूरत आर्टिस्ट मुर्शा उन लाइ ताड़ियूं थी वञे हाणे आऊं असांजो साईं तव्हांजो साईं सैयद सरदार अली शाह साहब साईं पहिरीं त आऊं सची ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिकिड़ो सिंध में स्टेज ड्रामो ऐं थिएटर जेको आहे उहो घणे क़दुरु मरी चुको हो ऐं असां कोशिशि इहा कईसीं त ॿीहर सिंध में थिएटर जो स्टेज ड्रामे जो रिवाइवल थिए ऐं हीउ तमामु ॾुखी परफॉर्मिंग आर्ट में तमामु ॾुखे खां ॾुखियो कमु जेको आहे उहो स्टेज ते परफॉर्म करणु आहे टीवीअ जी स्क्रीन ते कैमरा में रीटेक करे ॿीहर बार बार भरे उनखे हलाए सघिजे थो ऐं बहितर करे सघिजे थो पर सही अदाकार जी ख़बर जेका आहे उहा थिएटर में पवे थी जॾहिं आऊं वज़ीर थी आयुसि त मुंहिंजे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि हुई त सिंध में स्टेज थिएटर खे आम कजे ऐं वरी उनखे ॿीहर जेको आहे उहो माण्हुनि जे अॻियां रोशनास कराइजे लाड़काने में असां 15 ॾींहंनि जो ड्रामा फेस्टिवल कयोसीं उनखां पोइ हैदराबाद में नाज़ सरदे साहब 5 ॾींहंनि जो नाज़ साहब मौजूदु आहे हिते मुंहिंजे साम्हूं इनाम शेख मदद सिंधी साहब नकाश अलवाणी सिंध जा सभु सुठा राइटर अदीब सुञाण माण्हू मौजूदु आहिनि वेलकम चां थो ऐं नाज़ सरदे साहब जेको क्लासिक ड्रामा फेस्टिवल कयो हो जेके सिंध जा उहे क्लासिकल ड्रामा उन्हनि खे ॿीहर स्टेज कयो हो हैदराबाद में जंहिंमें रफ़ीक ईसाणी वारा बि हुया उनखां पोइ असां इहो रखियोसीं त सिंध में जॾहिं बि असांजा जिते बि इवेंट थींदा उन उतां जे इलाक़ाई निस्बत जे हवाले सां उन मुतलिक़ जेके उते जूं लोक कहाणियूं आहिनि दास्तान आहिनि उन्हनि ते असां थिएटर कंदासीं अॼु ही उमरकोट में मिठीअ में मारवी उमर मारवी कयोसीं अॼु हिते हिननि दोस्तनि पंहिंजो मूमल राणू कयो आहे जेको शाहनवाज़ भट्टी मुंहिंजे पासे में बीठो आहे ॾाढो ख़ूबसूरत हसीन स्क्रिप्ट लिखी हाणे ईंदड़ साल जॾहिं असां अॻिते वधंदासीं वरी थर फेस्टिवल कंदासीं हिते त उन में यकीनन वरी को नओं लोक दास्तान खणी ईंदासीं जेको तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं उमरकोट तारीख़ी हवाले सां इलाही मानाऊं रखे थो उमर सूमरे जो उमर मारवीअ जो दास्तान बि हिन किले कोट सां तालुक़ु रखे थो त राणे महेंद्रे ऐं मूमल जो बि हिन सां तालुक़ु रखे थो मूंखे सवेर वेठो हुउसि त हिकिड़े सुगड़ जी जॾहिं सुगड़ राणे खे जॾहिं ॾोरापो ॾिए थो बल्कि हुन ते तंज़ करे थो हिकिड़े सुगड़ खे जो शेर मूंखे यादि आयो जॾहिं मूमल ऐं सूमल जॾहिं मर्दाना कपिड़ा पाए मूमल सां गॾु सुती ऐं राणो ॾिसी वापसि मोटियो त उते हिकिड़े सुगड़ चयो त मर्द न आई महेंद्रा आई ॼटाणू ऐं ॼट हिकु लॼाई काक खे ॿियो लॼाई धट जॾहिं ॾिठई हो धारियूं त मारे करी सां मट हाणे साइमी तराज़ू ऐं वठ मर्द तुंहिंजो महेंद्रा ख़ैर इन हवाले सां उमेद वधीक ई ईंदड़ जॾहिं फेस्टिवल थींदो या ई वरी ड्रामो ॿीहर स्टेज कंदासीं त हिनखे अञा बहितर बणाए अपग्रेड करे उन में ॿी पोइट्री शामिल करे उनखे आणिबो अॼोको जेका परफॉर्मेंस थी आहे उहो समूरी टीम खे रफ़ीक ईसाणी शाहनवाज़ भट्टी जेके अदाकार हिते मौजूदु आहिनि मूं सां गॾु उन्हनि सभिनी खे आउं मुबारकबाद ॾियां थो ऐं तव्हांखे आउं एप्रिशिएट कयां थो असां हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं तव्हां सभिनी जी महिरबानी हाणे वधीक अॻिते म्यूज़िक इंजॉय कबी तव्हांजी महिरबानी वॾी महिरबानी पखियुनि खे आहे पतो पंहिंजो वणनि सां वास्तो पंहिंजो दड़नि सां दोस्ती पंहिंजी